सतनाम साखी। जय झूलेलाल। अज मां सिंधी समाचार के माध्यम से तव्हांजे समक्ष आई आहियां। अज मां एक बियो विषय खणी आई आहियां कि जेके मुंहिंजे भाउर ऐं जेके मुंहिंजा भेनरूं आहिनि सभु पाण सिंधियुनि खां पाण सामान वठूं, पाण सिंधी दुकान ते ही वञूं ऐं पंहिंजे सिंधी भाउरनि खे पाण ॿी वधीक न मदद करे सघूं त इहा मदद त करे ई सघूं था कि पाण जेको बि पंहिंजो सामान हुजे तो नंढो वॾो पाण पंहिंजे सिंधी भाउरनि वटि वञूं, उन्हनि खां वठूं। जेकर अगरि को भाउ थोड़ो पाण खे लॻे थो कि ही पाण खे थोड़ो महांगो थो ॾे या थोड़ो महांगो घटि ॾियणु खपजे त अगरि ॿ पैसा बि वेंदा त पंहिंजे भाउ जे दुकान ते वेंदा त इहा मन में मलाल खणी न रखिजे। ऐं ॿियो त पंहिंजो जेको सिंधी भाउ आहे सिंधियुनि खे थोड़ो डिस्काउंट ऐं पंहिंजो सवले अघ सां ॾींदा आहिनि त पंहिंजे जेके तव्हां ॾिसंदा न कि ॿियनि कम्यूनिटियुनि में जेकी एकमतता एकजुटता आहे उहा पंहिंजे सिंधियुनि में थोड़ी घटि आहे। ऐं पाण अगरि पंहिंजे दुकान ते सिंधी ॿार खे या सिंधी खे ज़रूरत आहे नौकरी ते रखण जी त सिंधी भाउर पंहिंजे सिंधियुनि खे ई अगरि नौकरियुनि ते रखंदा त इहा तकलीफ़ बि थोड़ी दूर त पंहिंजी इहा तकलीफ़ बि दूर थींदी। ऐं जेकर पंहिंजी सिंधी दुकान ते सिंधी भाउ अचे थो या सिंधी भेण अचे थी त मूंखे इहा गुज़ारिश आहे कि पाण सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं, सिंधी में ही हर का ॻाल्हि कंदासीं ऐं पंहिंजे सिंधी भाउर ऐं भेनरुनि खे थोड़ो डिस्काउंट सवली तरह ॾींदासीं। मां चाहियां थी कि पंहिंजा सिंधी अॻियां वधनि। नंढी नंढी दुकान आहे, चाहे गाॾो आहे, परचूरण आहे, का बि दुकान आहे, पाण पंहिंजे सिंधी भाउ खां वठूं, सिंधी भाउरनि वटि वञूं ऐं उन्हनि खे अॻियां वधायूं त मुंहिंजी इन निमाणी विनती ते थोड़ो सो ध्यानु ॾींदा। जय झूलेलाल। सतनाम साखी।